पर हर ज़ालिम खिलाफ सख्त में सख्त कदम खयों वेंदो। तख़्त ऐं ताज जो सुखनि सां को बि वास्तो न हूंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 306 किस्त में छा मीरा रबन खे मिली वेंदी या रबन मीरा खे मुर्तसिम ऐं मीरब जियां सदाईं ॻोल्हींदो रहंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी सिचुएशन भी तेरे बिन ड्रामे जियां बणिजी वई आहे। रबन जी मीरा भी लापता थी वई आहे। दर बदर जूं ठोकरूं खाइण खां पोइ ख़बर नाहे त अलाए किथे वञी घर वसाईंदी। रबन वीचारो मुर्तसिम ख़ान जियां उनखे ॻोल्हण में छा कामयाब थी वेंदो या नाकाम थी वेंदो ऐं आख़िरी किस्त में मीरा वापसि पंहिंजे मुर्तसिम ख़ान यानी सिंधी रबन वटि पुॼंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हिन वक़्तु सिचुएशन उर्दू ड्रामो तेरे बिन जियां आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में सोनल पंहिंजे पीउ खे बंदूक खणी छा उनखां सॼी मिल्कियत हासिल करण में कामयाब थी वेंदो ऐं पंहिंजी ज़ाल खे सुख ॾियण में कामयाब थींदो। ॿी तरफ़ कमाल ख़ान रबन जी भेण पठाणीअ जो रओ लाहे करे हुनखे मथे उघाड़े घरां ॿाहिरि कढी छॾियो आहे ऐं हाकिम ख़ान जो कमदार हाकिम ख़ान वटि आख़िर कहिड़ो पैगाम खणी आयो आहे जो हाकिम ख़ान खे चवे पियो त तव्हांजी बादशाही बरक़रार हुजे, असांजो मथो ऐं अव्हांजा हथ हुजनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त ॿिया केतिरा ई किरदार तमामु ख़ूबसूरत हुया, पर रईस गफ़ार ख़ान जो किरदारु तमामु घटि बल्कि नज़र ई न पियो अचे। हाणे कमीने कमाल ख़ान जा ॾींहं तमामु घटि आहिनि, छो त हिकु तरफ़ रबन हुनजी क़बर खोटण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं माण्हू गॾु करे हिकु इनक़लाबी जाखोड़ शुरू कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा हाकिम ख़ान भी कमाल ख़ान जियां कमीनो किरदारु कंदो या रईस गफ़ार ख़ान वांगुरु ईमान ऐं इंसाफ़ जो आलमबरदार थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाकिम ख़ान जी ज़बरदस्त एंट्री 306 एपिसोड में हूंदी, जंहिंमें कमदार तव्हांखे बहितरीनु कमदारी सां गॾोगॾु कॉमेडी भी ज़ाहिर कराईंदो। नाज़रीन, कमदार जो किरदारु पहिरें ज़हर ज़िंदगी ड्रामे में नज़र न आयो हो। पहिरीं किस्त खां वठी असां कमदार नालो ई कोन ॿुधो, पर हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 306 किस्त में कमदार वारो किरदारु आणे करे इहा भी ख़ाली जॻह पुर थी वई आहे। कमदार जे किरदार में हिकु ख़ूबसूरत अदाकार सजाद समो आहे ऐं उन सां गॾोगॾु वाहिद रज़ा, अकबर उत्तरादी, आज़म जान मेंगल, अहमद अली शेख, रिमशा शहज़ादी, सोनू ऐं उन सां गॾोगॾु सोनू जी माउ जे किरदार में, पीउ जे किरदार में तमामु लेजेंड अदाकार आहिनि। पर हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान जो ऐं ग़ुलाम जो किरदारु तमामु नज़र ई न पियो अचे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।